बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। इहदिनस सिरातल मुस्तक़ीम। इंटेंशन इरादो या नियत, जॾहिं बि असां को कमु कंदा आहियूं या अमल कंदा आहियूं त पहिरियों असां हुनजो इरादो कंदा आहियूं या इंटेंशन कंदा आहियूं। इंटेंशन कॾहिं कॾहिं असांखे जॾहिं ज़माने में का शइ ॾिसंदा आहियूं ऐं असांजे अंदर में का ख़्वाहिश पैदा थींदी आहे त उन ख़्वाहिश खे इंटेंशन ई चयो वेंदो आहे। यानी असां इरादो कंदा आहियूं त उन मंज़िल ताईं कीअं वधूं, उन शइ जे तरफ़ कीअं पंहिंजा क़दम वधायूं या अहिड़ो को तरीक़ेकार कयूं त जीअं असां उहा शइ हासिलु करे सघूं जेका असां हासिलु करणु चाहियूं था पिया। इंटेंशन जे लाइ लाज़मी तौर ते माण्हू पहिरियों पहिरियों त उनखे ख़्वाहिश मिलंदी आहे, उनखे सोच पैदा थींदी आहे ऐं उनखां पोइ हू नियत कंदो आहे। ऐं नियत हूअं बि आम तौर ते चयो वेंदो आहे त अमल जो दरवाज़ो आहे। जॾहिं माण्हू नियत कंदो आहे त नियत ॿिनि क़िस्मनि जी थी वेंदी आहे, हिकु सुठे कम जे लाइ, ॿी ख़राबु कम जे लाइ। कॾहिं कॾहिं असां नियत जॾहिं सुठे कम जी कंदा आहियूं त उनजो अजुर बि असांखे मिलंदो आहे ऐं ख़राबु कम जी नियत जे लाइ असां ते गुनाह बि वाजिबु थी वेंदो आहे। हिकिड़ो डॉक्टर कंहिं मरीज़ खे बचाइणु चाहे पियो, हुनजी नियत में हो त मरीज़ खे बचायां, पर हू उनखे बचाए न सघियो त हुनखे उनजी सुठी नियत जो सवाबु ज़रूरु मिलंदो। ईअं ई को माण्हू कंहिंखे नुक़सानु ॾियणु चाहे थो, हुन नुक़सानु ॾियण जी पूरी कोशिशि कई पर उन माण्हूअ खे को नुक़सानु न पहुतो त उनखे उन माण्हूअ जे जेका नियत हुई उन जो सिलो ज़रूरु मिलंदो त हुन नुक़सानु ॾिनो। असां छा कंदा आहियूं, नियतुनि खे अमलनि सां भेट करे छॾींदा आहियूं। कॾहिं कॾहिं के माण्हू अहिड़ा वाइड़ा चरिया ऐं मोगा हूंदा आहिनि जो कॾहिं को बीमार थी पवंदो आहे या को जंहिंजी तबियत ख़राबु थी पवंदी आहे त उन नाले ईअं चवंदा आहिनि त तोखे कंहिं ख़राबु अमल जे करे इहा सज़ा मिली आहे, पर ईअं न हूंदो आहे। हर शइ माण्हूअ जी जेका नियत हूंदी आहे उनजे चहिरे मां ई ज़ाहिर थी पवंदो आहे। पहिरियों त तव्हां नियत लाइ कुझु जेके स्टेप्स आहिनि उहे लाज़मी आहिनि जेके तव्हां असांखे खणणा पवंदा आहिनि। हिकु त नियत यानी ख़्वाहिश जो तव्हां इज़हार कयो त मूंखे हीअ शइ करणी आहे। उन में ॿई पहलू सोचियो, हिकिड़ी पॉज़िटिव ऐं ॿियो नेगेटिव। जेकॾहिं पॉज़िटिव वारी शइ आहे त उन सां तव्हांखे अंदरूनी तौर ते सुकून मिलंदो। हाणे आसानु हिकिड़ो तव्हांखे सम्झाइजे त ख़राबु शइ कहिड़ी आहे ऐं भली शइ कहिड़ी आहे। हर उहो अमल जंहिंसां तव्हांखे सुकून मिले थो उहो सुठो आहे ऐं हर उहो अमल जंहिंसां तव्हां में बेचैनी वधे थी ऐं तव्हां डीवैल्यू थींदा था वञो ऐं पंहिंजो पाण खे अंदरूनी तौर ते निधियो था, टोकियो था, त उहो ख़राबु अमल आहे। ख़्वाहिश उहा कयो जेका सुठी हुजे ऐं सुठाई यानी मुस्बत जे तरफ़ हुजे। पाण जी नियत ऐं सोच में जॾहिं असां मुस्बत पहलू आणींदा आहियूं त पोइ असां सुठाई जे तरफ़ वधणु शुरू थी वेंदा आहियूं। उनखां पोइ जॾहिं असां ख़्वाहिश कंदा आहियूं त उन जे लाइ असां हल सोचींदा आहियूं त उन लाइ छा थियणो पवंदो या छा करिणो पवंदो। जेको इहो छा करिणो पवंदो इहो ई असांखे ॿुधाईंदो आहे त असांजी नियत कहिड़े तरफ़ वधी रही आहे। जेकॾहिं कॾहिं कॾहिं छा थींदो आहे, माण्हू सुठे अमल जे लाइ, कंहिं बहितरीनु अमल जे लाइ माण्हू जी नियत त सुठी हूंदी आहे पर ओचितो ई इरादो मटिजी वेंदो आहे ऐं सुठो अमल ख़राबु नियत सां कयो वेंदो आहे त उन जो बि अजुरु नाहे मिलंदो। सॼो अमल दख़ल नियत जो ई हूंदो आहे, असांजे इरादे जो हूंदो आहे, असांजे इंटेंशन जो हूंदो आहे। तव्हां में जेका इंटेंशन पैदा थी थिए उहा पहिरियों त तव्हां लिखो। तरतीब सां तव्हां लिखंदव त तव्हांखे ख़बर पइजी वेंदी तव्हां छा करणु चाहियो था या तव्हांजी नियत में छा आहे। उनखां पोइ उन में नंढा नंढा स्टेप्स ठाहियो, क़दम ठाहियो। उन्हनि क़दमनि खे तव्हां स्टेप्स खे अॻिते वधाईंदा हलो ऐं उन बुनियाद ते ई तव्हां पंहिंजी मंज़िल जे तरफ़ वधंदा हलो या जेका तव्हांजी ख़्वाहिश आहे उन जे तरफ़ तव्हां पंहिंजो अमल कंदा हलो। हूअं बि ख़ूबी कामयाबीअ खे जनमु ॾींदी आहे। यानी तव्हांजी नियत में जेकॾहिं सुठाई आहे त तव्हां में ख़ूबी पाण ई ॼाणे अची वेंदी। जेकॾहिं तव्हांजी नियत में या इंटेंशन में कंहिंखे नुक़सानु ॾियणु न आहे त को बि तव्हांखे नुक़सानु नथो पहुचाए सघे, उनजो सवाबु या अजुरु तव्हांखे मिलंदो हलंदो। सुठी नियत जो वॾे में वॾो अजुरु इहो हूंदो आहे त माण्हू पाण पुरसुकून हूंदो आहे, सुकून वारी ज़िंदगी गुज़ारींदो आहे, हुनखे कंहिं बि क़िस्म जी फ़िकिर न हूंदी आहे, हू अंदरूनी तौर ते हल्को हूंदो आहे ऐं हू जजमेंट जॾहिं पाण खे कंदो आहे त हू ईअं महसूसु कंदो आहे त हू सुठाईअ तरफ़ वधी रहियो आहे। असां पंहिंजी जजमेंट पंहिंजी अंदरूनी तौर ई कंदा आहियूं। जेका अंदरूनी जजमेंट हूंदी आहे उहा नियत खे ज़ाहिर करे विझंदी आहे त इहा इंटेंशन खे ॿुधाए विझंदी आहे त असां कहिड़ी इंटेंशन सां कहिड़े बुनियाद ते उहो असां कमु करे रहिया आहियूं। जॾहिं असां को बि नियत या सोच कंदा आहियूं त उन खे रोज़ानो जे बुनियाद ते जेकॾहिं असां कंदा हलंदासीं
या रोज़ाना जी बुनियाद ते असां उनजी प्रैक्टिस कंदा हलंदासीं त असां सुठाई जे तरफ़ वधंदा हलंदा आहियूं ऐं असां कामयाबु थींदा आहियूं। छो त नियत ई असांखे ॿुधाईंदी आहे, नियत ई असांखे उन ॻाल्हि ॾे गामज़न कंदी आहे, सम्झाईंदी आहे या असांखे रस्तो ॿुधाईंदी आहे त असांखे कहिड़े तरफ़ वधणु घुरिजे, असांखे छा करणु घुरिजे ऐं उन जे लाइ कहिड़ा स्टेप्स खणणु घुरिजनि। हाणे सुठी नियत कीअं पैदा कजे? सुठी नियत ख़ौफ़ मां ई पैदा थींदी आहे। जॾहिं असांखे कंहिं शइ जो ख़ौफ़ हूंदो आहे, ख़ासि तौर ते अलाह साईं जो, त असांजी नियत में हमेशह सुठाई अची वेंदी आहे। अलाह साईं असां सभिनी खे सिधो रस्तो ॾेखारे ऐं सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।